कड़ी ताई भाई बस न्याणी जी शादी थी हमने मुझे वायदो आहे इन जो पाई पाई जो हिसाब कंदुसि मां सेठ घणा ॾोकड़ पूरा 25 रुपया अठाना न सेठ न कूड़ न ॻाल्हाए सिर्फ़ 20 रुपया बस वाह वाह मियां मुस्लिमीन वाह जी ॻाल्हि कई अथई अरे ॿिनि सालनि में पैसा वधिया बि न छा हाय धन दौलत जे मोह में सब गुलाम थी विया। माया महबूबन जी प्रियानन खां प्यारी माया महबूबन जी प्रियानन खां प्यारी अने हक ॿारनि जा टोड़े यारनि जी यारी देव ॾेखारे इहा ॻाल्हि एब जी अचे वठ सेठ 20 रुपया बाक़ी सुभाणे ॾींदासीं 5 रुपया अठाना 5 रुपया अठाना ॾींदासीं न मिश्किनी जान छॾ तव्हां चयो शब्द मिली आहे हल तुंहिंजो जामिन थी उठ अच्छा बाबा उठ त मां पैसा करे वठां अरे पैसा हलो 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 इहो कपिड़ो मोटाए ॾिजे वरी हलो अरे व्याज में रख नी एको टे चार हाय हाय अच्छा 10 या 13 14 15 16 17 18 19 20 हाँ भाई चेंद्रा पैसा ॾिना अथई पोइ बि गणे थो पूरा हूंदा ई न हाँ त कर आया जे मामले में मां कंहिंखे बि वेसाव न कंदो तव्हां चयो आहे त नाणो गणिजे 9 दफ़ा 2 दफ़ा गणिया न 7 दफ़ा रहियल आहिनि हलो भुलिजी न पवां मां आज कर सेठ तुंहिंजा लख एहसान जेको सेठ अबू बले मुंहिंजी जान नादी कराए न बाबा एहसान त हुन मालिक जे मूंखे